अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुनू तव्हांखे ख़बर ॾियूं था। सकन शुगर मिल मां 3 सालनि खां जबरी तौर बरतरफ़ थियल मुलाज़िमनि ऐं जबरी सकन शुगर मिल वर्कमैन यूनियन जे बहालीअ लाइ प्रेस क्लब काज़ीअहमद ॾाढो बरतरफ़ मुलाज़िमनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं शुगर मिल इंतज़ामिया जे नाजाइज़नि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन हाजी इलियास मरी, माशूक चांडियो, ग़ुलाम कादिर किरियो, ग़ुलाम हैदर उनर, इदरीस कुंभर ऐं ॿियनि दाईंदे चयो त कहिड़ो चहिरो खणी ईंदा, कहिड़ो मुंहुं खणी ईंदा। साहिब वोटनि लाइ तव्हां वटि पंधु करे आयासीं, तव्हांजो वॾो गुज़ारे हो, तव्हांजो नंढो गुज़ारे हो। असां शर्म अहिड़ी ॻाल्हि आहे, असां 3 साल असांजा बच्चा बुखनि ते आहिनि ऐं हिकु ॾींहुं बि लहणो न थाने जे असां पीपल्स पार्टी अॻुवान आहियूं। आख़िर असां वञूं त कंहिं वटि वञूं? असां बिलावल साहिब अपील था कयूं, असां 22 माण्हू बेरोज़गार थियल आहियूं, पर असां मां हाणे कुझु मज़दूर अहिड़ा तंग थी विया आहिनि जेके उहे हींअर पाण खे भाउ ॾियण लाइ तयारु आहिनि। सुभाणे जे भाउ पाण खे ॾिनो ही पीपल्स पार्टी पूरी तरह बदनाम थी वेंदो। ही सकन में चंद धाड़ेलनि जे चवण ते लॻी, चंद चोरनि जे जेके लुटीनि था, जेका हिते करप्शन कनि था, ज़मीदारनि जा आबादगारनि जा पैसा मज़दूरनि जा खा वेठा आहिनि। जेके हक़ जी ॻाल्हि कई त उहो वॾे मां वॾो ॾोहारी आहे। ख़ुदारा बिलावल साहिबु खणो, हाजी अली हसन साहिबु तूं पाण जेका पंहिंजी हैसियत सुञाण, हींअर तोखे अलाह सां इज़त ॾिनो आहे, हींअर तूं ॾिस मज़दूरनि सां कहिड़ो वेल लॻो पिया। तोखे अची 10 कूड़ हणी ॿुधाईनि था, ख़िलाफ़ ग़लति लफ़्ज़ था कढनि। कंहिंखे ताक़त आहे तव्हांजे शान में केरु ॻाल्हाए? ही सिंध हुकूमत तव्हांजी आहे। ही हुकूमत जेके 25,000 रुपया मज़दूर जी पघार कई आहे, अॼु मज़दूर जी पघार घणी आहे? 14,000 15,000। असां हाई कोर्ट खे अपील था कयूं त हिन जी पघार अल हबीब में अचे थी। मज़दूरनि जी तव्हां लिस्ट घुरायो, उन लिस्ट में ॾिसो त मज़दूर जी पघार घणी आहे। एॾो वॾो ज़ुल्म मज़दूर सां, अंदरि बि मज़दूर पीड़िजे पियो। असांखे 3 साल आहे, असीं दरबदर आहियूं। असां वरी ॿधी फरियाल खे अपील था कयूं ऐं बिलावल साहिब खे बि अपील था कयूं त महिरबानी करे तूं नोटिस वठि। जे असां 22 माण्हू हाई कोर्ट में हींअर वेंदासीं, असां उते वेही रहंदासीं गेट ते, त असां सां हेॾो ज़ुल्म छो आहे? ऐं अधरनि मज़दूरनि सां बि पीड़ियुनि पिया, हुननि सां एॾो ज़ुल्म आहे। 14,000 ते 13,000 ते मज़दूर कमु थो करे, उन्हनि जो ॾोह कहिड़ो आहे? तव्हांखे यकीन न अचे हिननि जी अल हबीब में पघार थी अचे, उन मां तव्हां लिस्ट ॾिसो, मज़दूर जी सॼी तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। संद रियल एस्टेट एजेंसी सेल्स एंड परचेज, ज़रई ज़मीन, घर, प्लाट, दुकान जी ख़रीदारी, खपाइण या किराए ते ॾियण लाइ राब्तो कयो। प्रोपराइटर हमीद रज़ा अंसारी ऐं शाहिद ख़ान जुनू। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी अहमद।